अस्सलाम वालेकुम नाज़रीन। अफ़सोसनाक ख़बर शेयर कंदा हलूं। खैबर समूह CNG वटि ट्रालर ऐं चिंची विच में ख़ौफ़नाक हादसो थी पियो आहे। तफ़सील मूजिब खैबर नेशनल हाईवे रोड ते समूह CNG भरिसां ट्रालर जो रिक्शे वारे खे ज़ोरदार टक्कर, जंहिंजे नतीजे में ॻोठ पुनल साहिवाल जा रहवासी मुमताज़ अली वलद मंठार अली साहिवाल उमिरि 12 साल फोत थी वियो ऐं 9 ॼणा सख़्त ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि खे तहलके अस्पताल मटियारी मोकिलियो वियो। ज़रियनि मूजिब चिंची में सवार ॻोठ पुनल साहिवाल जा रहवासी ॿुधाया पिया वञनि, जेके रिश्तेदारनि जी शादीअ में शिरकत जे लाइ उस्मान शाह वञी रहिया हुआ। खैबर नेशनल हाईवे ते ट्रालर जो चिंचीअ सां टक्कर लॻण करे चिंचीअ में सवार मुमताज़ पुट मंठार अली फोत थी वियो, जंहिंखे रूरल हेल्थ सेंटर खैबर में क़ानूनी कार्रवाई करण बैदि लाश संदसि अबाणे ॻोठ मोकिलियो वियो ऐं 9 ॼणा मंठार अली, गुलाम मुस्तफ़ा, फ़तह मोहम्मद आक़िब, मौसमात शमा, मौसमात हफ़ीज़ा, मौसमात इरशाद, इमरान ऐं दिलशाद सख़्त ज़ख़्मी थी पिया, जिन खे तहलका अस्पताल मटियारी रेफर कयो वियो।